असां अॻु में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां अॼु जो ॾींहुं 25 अगस्त तालाबंदी जो ऐलान कयो ऐं 1 सेप्टेम्बर खां 15 सेप्टेम्बर ताईं इन में सिंध जूं जेतिरियूं बि 6 डिवीज़न आहिनि डिवीज़न हेडक्वार्टरनि में वर्कर्स कन्वेंशन ऐं प्रोटेस्ट अनाउंस थियल आहे। उते असां पंहिंजे वर्कर्स खे तयारु कंदासीं। उन खां पोइ ज़िले जो असांजो प्रोटेस्ट अलायंस अनाउंस कंदो ऐं लास्ट स्टेप थींदो आख़िरी जेको फ़ैसिला कुन मरहलो थींदो जेको ख़ुदि गवर्नमेंट पाण बि चाहींदी त इहो स्टैम्प उन्हनि ते बि लॻे त मज़लूमनि सां ज़्यादती केतिरी थींदी। उहो थींदो कराची प्रेस क्लब खां CM हाउस जो मैदान। उहो इन स्टेप डिवीज़न ज़िले खां पोइ कराची जो अनाउंस थींदो। उहो C जे प्लेटफॉर्म तां जेसिताईं असां हुअं बि तकड़ि न कई आहे, जज़्बाती फ़ैसिलो न कयो आहे त सिंध हुकूमत मतां चए त राति जो अनाउंस कयूं सुबुह प्रोटेस्ट कयूं। न, असां चऊं था त अञा गवर्नमेंट खे टाइम था ॾियूं त गवर्नमेंट पंहिंजो मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो वापसि वठे ऐं पुराणनि मुतालबनि ते अमल करे। ऐं गवर्नमेंट जे अॻियां थ्रू तव्हांजे तवसत जे इहो क्लियर करणु था चाहियूं त जेसिताईं इहे मसइला हल न थींदा इहो प्रोटेस्ट जारी रहंदो। जे गवर्नमेंट सम्झे थी त मुलाज़िम थकी पवंदा, प्रोटेस्ट ख़तमु थींदो, कॾहिं बि न। पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे फ्यूचर खे बचाइण लाइ, पंहिंजे औलाद जे फ्यूचर खे सेव करण लाइ जेतिरो बि लिंगरान प्रोटेस्ट थियो, जेतिरा आम स्टेप उठाइणा पिया उहे कंदासीं।